मेहर के बोरी मुतासिर इलाइक़नि बलेदाई काज़ी आरिफ लथण समेत ॿियनि यूनियन काउंसिलनि के मुख़्तलिफ़ ॻोठनि समेत मेहर शहर में अतरादू बिजली जी लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की मुसलसल बंदिश ख़िलाफ़ आबादकार इतिहाद के सर ते 14 ॾींहं बे एहतजाजी मुज़ाहिरो करे सेप्को ऑफिस जे मुख गेट आॾो धरणो हणी अलामती बुख हड़ताल जारी रखी। मुज़ाहिरीन बिजली जी लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की बंदिश ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहा। इन मौके ते आबादकार SUP अॻवाणनि हबीब हुजूरी, हाजी खान मारफाणी, सिकंदर सोडर, अब्दुल मजीद ऐं ॿियनि अॻवाणनि नेशनल प्रेस क्लब मेहर के सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 14 ॾींहंनि खां मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर सेप्को इंतज़ामिया जे कन ते जुए बि न पई चुरे। हुननि चयो त सेप्को अमलदारनि शहर ऐं आसपास के इलाइक़नि में बिजली जी अतरादू लोड शेडिंग करे ट्यूबवेल फीडर के मुकमल तौर ते बंदि करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि घुर कई त शहर में अतरादू लोड शेडिंग घटाए ट्यूबवेल फीडर हलाए वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची